अहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हां दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त ग़रीब जी क़ुर्बानी जे मुतालिक़ अव्हां दोस्तन की खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तो, क़ुर्बानी जंहिं ते वाजिबु हूंदी आहे त उहो मालिक निसाब हुजणु उन जे लाइ लाज़मी ऐं ज़रूरी हूंदो आहे। पर जेके माण्हू क़ुर्बानी नथा करे सघनि, जेके मालिक निसाब न आहिनि, जिन में क़ुर्बानी करण जी पहुच न आहे, त उन्हनि खे क़ुर्बानी जो सवाबु कीअं मिले, अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां। प्यारा दोस्तो, हकीम उल उम्मत हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी अलैहिर्रहम फरमाइनि था त जेको क़ुर्बानी न करे सघे, जंहिंमें क़ुर्बानी करण जी ताक़त न हुजे, क़ुर्बानी करण जी ताक़त ऐं वसात नथो रखे, त जेकॾहिं उहो बि माण्हू पहिरीं ज़ुल्हज शरीफ़ खां 10 तारीख़ ताईं 10 ज़ुल्हज ताईं ही ज़ुल्हज शरीफ़ जा पहिरीं जेका शुरू वारा 10 ॾींहं आहिनि, पंहिंजा वार ऐं नोह वग़ैरह न कटाए, त उनखे बि क़ुर्बानी करण जो सवाबु मिलंदो। हूअं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि माण्हुनि जे लाइ फ़रमायो आहे जेके क़ुर्बानी कनि था। उन्हनि जे मुतालिक़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जेको क़ुर्बानी करण जो इरादो रखे थो त हू ज़ुल्हज शरीफ़ जे चंड नज़र अचण खां क़ुर्बानी करण ताईं पंहिंजा नोह या वार वग़ैरह न कटाए। ही मुस्तहब अमल आहे। पर जेकॾहिं क़ुर्बानी करण वारो नाहे ऐं जेको क़ुर्बानी नथो करे, उहो बि माण्हू जेकॾहिं वार न कटाए, नोह न कटाए, त उनखे बि क़ुर्बानी करण जो सवाबु मिलंदो। त प्यारा दोस्तो, ही हुई अॼु जी मालूमात जेका मां अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।